सेवण खां ख़बर शामिल कयूं पिया महमद सफ़र सेवानी जे रिपोर्ट मुताबिक़ सेवण भरिसां ॻोठ बाग यूसुफ जे रोड जी मरमत न थी सघी, जॾहिं त इंडस हाईवे सेवण रोड खां बाग यूसुफ बूबक ताईं जेको रोड आहे उहो साल 2022 जी ॿोॾ में 1 खां 2 महीना ॿुॾल हो। ॿोॾ ख़तम थी वई पर उन रोड ते ॻरी ट्रैफ़िक जहिड़ोको पथरनि सां भरियल ट्रकियूं, वारीअ सां भरियल ट्रकियूं ऐं पथरनि सां भरियल टालर हलण करे रोड हंधा ॾरी पियो आहे। पर सिंध हुकूमत जे हाईवे खाते उन रोड जी मरमत लाइ के बि उपाउ न वरिता आहिनि, जॾहिं त हिन रोड सां बूक शहर खां वठी सेवण ताईं जेका बि आमदो रब्तो आहे उहा हिन रोड सां आहे, जॾहिं त रोड जूं साइडियूं पिणु खाॼियूं वयूं आहिनि, जिन जी बि हाईवे खातो सेवण मरमत न कराए सघियो आहे, जंहिंजे करे दे बाग यूसुफ जे रहवासियुनि हुकूमत सिंध खां मुतालबो कयो त खुदारा कुझु कयो, हिन रोड जी मरमत करायो त जीअं हिन रोड ते हलंदड़ ट्रैफ़िक ऐं हिन रोड सां जेकी ॻोठ लाॻापियल आहिनि उन ॻोठनि जे रहंदड़ माण्हुनि खे अचण वञण में तकलीफ़ पेश न अचे।